जी नाज़रीन सलाम ख़बर जॻहि शेयर कंदा हलूं ज़िले कशमीर कंदाकोट जे ॾोहारनि पारां मुगी नौजवान जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई आहे, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त धाड़ेल मुगी खे पाणी जी ढंढ में उछलाए मुगी मथां भुंग लाइ तशदुद जी सूरत में ज़ोर भरे रहिया आहिनि। बांदी बणियल मुगी पंहिंजो नालो काशिफ़, पीउ जो नालो मोहम्मद शरीफ़ ज़ात पहोर ॿुधाए रहियो आहे ऐं घर वारनि खे मिंथूं मेड़ूं करे रहियो आहे त मूंखे धाड़ेलनि जी क़ैद मां आज़ादु करायो। मुगी नौजवान जो वधीक छा चवणु आहे, अचो त हिन वीडियो में हुन जी ज़बानी ॿुधूं था। नालो मुंहिंजो काशिफ़ आहे, ज़ात मुंहिंजी पहोर आहे, पीउ जो नालो मोहम्मद शरीफ़ आहे, मुंहिंजे भाउ जो नालो फ़हीम आहे। ख़ुदा जे वास्ते भाउ खे पीउ खे मुंहिंजी अपील आहे, मूंखे राति ॾींहं तव्हां मूंखे कुझु न हिकिड़े धाड़ेल चयो हुयुसि, उन्हनि मूंखे विकिणे ॿिए धाड़नि खे ॾिनो आहे। मूंखे सॼी राति ॾींहं मूंखे हिन पाणी टोब मूंखे फासाए छॾियो अथनि। ख़ुदा जे वास्ते वलियनि जे वास्ते मूंखे छॾाए, अलाह जे वास्ते वली मोहम्मद जे तैमूर के सदके खुदा जे वास्ते मूंखे राति ॾींहं मूंखे वलियनि जे वास्ते बाबा अपील पे मां जे सदके खुदा जे वास्ते मोहम्मद जे सदके मूंखे राति ॾींहं इहो भई खुदा जे वास्ते मोहम्मद जे सदके बाबा खुदा दे मूंखे तव्हां छॾाओ, मूंखे मदीने